मां अॼु तव्हां सां ॻाल्हाइण वारी आहियां त विनम्र जी ख़ासियतूं छा थींदियूं आहिनि। विनम्रता जी विशेषताऊं जेके असल में सतगुण हूंदियूं आहिनि ऐं विकसत में असांखे इहो ॾिसणियूं आहिनि, जेके असांखे ठाहिणियूं आहिनि। विनम्रता उन पहिरीं ख़ासियतनि मां हिकु आहे जेके मसीह जे बारे में मैत्री 11 में चयल आहे त सभु महिनत करण वारा उन बोझ में दॿियल माण्हू वटि अचो मूं वटि, मां तव्हांखे आराम ॾींदमि। मां तव्हांखे सिखायां थी इहा ॻाल्हि, तव्हांखे नम्र थियणु सिखणो आहे। उन खां पोइ उहे चवंदा आहिनि त नम्रता कोमल ठही करे मन में दीन आहे ऐं कठोर न, ऐं उन में दॿाइण में रखण जेकी निर्मन थींदी उहो चङी तरह ख़ासियत ॾिसंदा आहियूं। इहो सुठो आहे ॾाढो। मूंखे अहिड़नि माण्हुनि सां नफ़रत आहे जेके ॾाढा निर्मन कठोर ऐं दॿाए वारा हूंदा आहिनि, जेके ख़ुशि कोन रहंदा आहिनि ऐं जेके कॾहिं बि संतुष्ट कोन थींदा आहिनि। मां बि ओड़ी हुयमि ऐं मां अॻियां वधमि घर में बि, ऐं जेको बुरो वक़्तु थियो हुयो उहो कठोर तेज ऐं निम्र दॿाइण वारो हो। यीशू चई मां ईअं कोन आहियां, मां कोमल, दीन, नम्र, प्यार वारो, माफ़ी ॾियण वारो। ऐं इहो चई करे शुरू कई, मूंखां सिखो छो त मां नम्र आहियां। हाणे मुंहिंजे ख़्याल सां इहो चवणु ग़लति कोन थींदो, सभई पाप घमंड रूपी पाप सां पैदा थींदा आहिनि। घमंड असुल में आत्मनिर्भर भावना थींदी आहे ऐं जेका मन मानी करणु चाहींदा आहिनि त उहो जेके उदिन रहणु कोन चाहींदा आहिनि, न कंहिंसां मार्गदर्शन वठंदा आहिनि। ऐं विनम्रता जो मतिलबु घमंड सां आज़ादु थियणु हूंदो आहे, ऐं वधीक उन जो मतिलबु इहो आहे त तव्हां घटि न सम्झणु खपे त तव्हां इहो सावधान थी वञो त पाण में तव्हांखे छा ज़रूरत खपे। ॿिए अखर में तव्हां पंहिंजे पाण खे बहितर न सम्झो कंहिंखां, ऐं तव्हां इहो बि न सम्झो कि कहिड़े तरीक़े सां तव्हां पंहिंजे बलबूते ते उहो करण जी क़ाबिलियत हासिल कई आहे, ऐं जेको तव्हां करे था सघो उहो सम्झो आहे त तव्हां इहो करे सघंदा आहियो सुठे तरीक़े सां। इन करे तव्हां जेतिरो वधीक करण जे लाइक़ु आहियो, जेतिरो वधीक प्रभावशाली आहियो, तव्हां ओतिरो ई कयो। तव्हांखे हैरानी हुजणु खपे त प्रभु तव्हांजे अंदरि क़ाबिलियत विधी, ऐं हैरान थियणु खपे त प्रभु तव्हांजे अंदरि कुझु विधो आहे क़ाबिल थियण जे लाइ। बिल्कुलु उबतो ॾिसंदा आहियो तव्हां, ऐं तव्हां चवंदा आहियो इहो कीअं थो थी सघे, ऐं उहो वधीक घमंडी ठहणु चाहींदा आहिनि, ओतिरो वधीक ई ॿियनि जे लाइ सम्झंदा। बाइबल जे हिसाब सां पाण खे प्रभु जे लाइ ताक़तवर सम्झो, ऐं उहो तव्हांखे सौंपे करे उन वक़्त ते अची वेंदा आहिनि त जेको तव्हांखे सम्झणो आहे उहो असल में कयूं था। मां तव्हांखे इहो चवंदमि, अगरि तव्हां पाण खे विनम्र ठाहींदव त तव्हांखे सम्झ में ईंदव तव्हां छा था कयो, ऐं तव्हांजे लाइ इहो विनम्र ठहणु सवलो थी वेंदो तव्हां लाइ। मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तव्हां सम्झी वियव छा थी चवां। घमंड जी परिभाषा आहे आत्म सम्मान जी वधीक मात्रा। बेकार जो घमंड आहे पंहिंजी क़ाबिलियतुनि, सुंदरता, दौलत, उपलब्धियुनि में, दफ़्तर में जेकी ख़ासियत उहो हूंदी आहे त तव्हांजे साम्हूं ईंदो आहे, उहो घमंड सां भरियल जेकी भावना हूंदियूं आहिनि तव्हांजे अंदरि, उहो ॿियनि खां अलॻि अलॻि रखणु जेको, ऐं तव्हांजे लाइ उहा बेइज़ती सां भरियल वर्ताव थींदी आहे। इन करे असां ॿियनि सां गॾु गुस्ताखी रखी करे पेश ईंदा आहियूं, ऐं असां पाण खे वॾो ॿियनि खां बहितर लेखाईंदा आहियूं। असांजी सभिनीनि खां वधीक समस्या आहे त मुंहिंजो घमंड जुड़ियल जेकी बि समस्या आहे असांखे ॾिसंदी, ऐं ॿी आहे त असां सम्झंदा आहियूं असां माण्हुनि सां गॾु बुरो वर्ताव करे था सघूं। मां तव्हांखे ॿुधाइण थी चाहियां त माण्हुनि सां गॾु जेको वर्ताव कंदा आहियो प्रभु उनखे निजी तरीक़े सां रखंदा आहिनि। यीशू इन तौर ते चयो आहे उन्हनि खे माण्हू प्यारा आहिनि उन जे लाइ आहिनि, उन्हनि खे दीन ऐं दुखियनि जी शोषण न वणंदी आहे, उन्हनि खे ज़रूरतमंद ऐं ग़रीबनि जी, अनाथनि जी, विधवाउनि जी मदद करणी आहे। ऐं इन करे उहो सुठा कोन लॻंदा आहिनि जॾहिं अधिकार जी पदवी वारो कोई माण्हू इन खे ॿिए कंहिंसां बुरो वर्ताव कंदा आहिनि त उहो सोचींदा त इहो करे थो सघे। विनम्रता ॾाढी ज़रूरी आहे, छो त बाइबल जे हिसाब सां इहो ई चई सघंदी आहे त तरक़ी इन में लिखियलु आहे। हक़ीक़त इहा आहे त दुनिया में जॾहिं तरक़ी हासिल थींदी आहे त उहो भुलिजी वेंदा आहिनि उहो छा आहिनि।
पर उन जी ख़ुशी शामिल कोन हूंदी आहे कॾहिं बि, ऐं उहा हासिल कोन करे सघंदा आहिनि। ऐं घणा माण्हू इहो चई सघंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि पंहिंजी तरक़ी में। तव्हां इहो ॿुधायो मूंखे त तव्हां उन जी आत्महत्या जी दर ऐं शराब खाणी नशे वारी समस्याऊं उन जे लाइ दुखी जीवन जीअं ॾींदो आहे त तरक़ी प्रभु सां मिलंदी आहे। सची तरक़ी ऐं वधारे वारी प्रभुअ सां मिलंदी आहे। सुठो थींदो असां पाण खे तरक़ी न ॾियूं, बल्कि असां प्रभु जो इंतज़ारु कयूं त उहो तरक़ी ॾेखारणु असांखे, छो त असां पाण खे तरक़ी ॾेखारींदा आहियूं। जॾहिं प्रभु ईअं कंदा आहिनि, उहो असांखे ठाहे रखंदा आहिनि। विनम्र माण्हू प्रभु जो इंतज़ारु करे थो सघे, उहो करण जे लाइ जेको ज़रूरत आहे। उन जी ज़रूरत कोन हूंदी आहे शरीर जे कमनि जे लाइ पी करे हासिल करण जी, कोशिश करण जी। सची विनम्रता सम्मान ऐं तरक़ी ॾेखारींदी। प्रभु खे घमंड सां नफ़रत आहे। नीति वचन 6 जे हिसाब सां बाइबल में 7 शयुनि जो ज़िक्र आहे। 7 ॾाढी किन आहे त उहो जेको झगड़ो प्रभु खे इहो ॾाढो किनो लॻंदो आहे त जॾहिं उहो विच विच में करण जी भावना हूंदी आहे त माण्हुनि सां गॾु सुठो नमूने रहण जे बदिले झगड़ो कंदा आहिनि। ऐं 6 शयूं आहिनि जिन जो ज़िक्र कयो आहे जेको प्रभुअ चवनि था नफ़रत आहे। उन मां हिकु आहे घमंड, ॿियो आहे त ग़लतियूं ऐं तव्हां हथ मां इहे ॻाल्हियूं ॻाल्हि ॿोल जे तरीक़े सां संबंध। ऐं घमंडी माण्हू सदाई वधीक ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ग़लतियूं बि कंदा आहिनि, लॻभॻि ग़लति। असांखे विनम्र ठहण जी सिखण जी ज़रूरत आहे, घमंड खे सुञाणण जी न। असांखे इहो ॾिसणो आहे त विनम्र कीअं ठहूं। ऐं ज़रूरत हिकु मिंट जे लाइ मिली हुयमि हुते हिकु रहण वारे पादरी जेके असां सां गॾु वञण वारा हुया मलावी अफ्रीका में। उन देश में हिकु सेवादारी जी मदद कंदा पिया आहिनि। ऐं मुंहिंजे पुट ॿुधायो हो उन जो हिते केतिरो वॾिया गिरजो आहे। उन मूंखे इहो बि ॿुधायो त लॻभॻि कहिड़ो वॾो हो ऐं उहो छा छा कम कंदा पिया आहिनि। ऐं जॾहिं मां अॼु उन सां मिलमि त उन मूंखे चयो, ख़बर अथव पई आहियां त तव्हांजो हिते। ऐं तंहिंमहिल ई मां इहो सम्झी वियमि उहो माण्हू विनम्र न हुयो, छो त उन इहो कोन चयो बिल्कुलु असांजी हफ़्ते में 7 सर्विसिस हूंदियूं आहिनि ऐं हिते पाक करणियूं आहिनि न वग़ैरह वग़ैरह। इहो कोन ॿुधायो असांखे, इहो कोन चई। मूंखे इहो वणंदो आहे, मूंखे हक़ीक़त में वणंदो आहे उन तरीक़े जा माण्हू कमु करणु। खोड़ दफ़ा असां वॾा ई ॾेखारींदा आहियूं। असांखे सिखी वधाइण जे बारे में ॾाढो सावधान रहणु घुरिजे। हैरानी जी ॻाल्हि आहे त सेवादारी में माण्हू अकड़ में अहमियत ॾींदा आहिनि, हर शइ ॻाल्हाईंदा आहिनि। घणा माण्हू आहिनि, केतिरी शइ हुई, घणी शइ हुई, मां नथी सम्झां एशू ईअं कंदा हुआ। आमेन। इहा हक़ीक़त आहे, मुंहिंजी तरफ़ न ॾिसो। जॾहिं बि तव्हां कंहिंखे बर्बाद ॾिसंदा आहियो त सम्झी वञो उहो पहिरें घमंडी हुयो, छो त उन माण्हूअ घटि में घटि एतिरो घमंड कयो। घटि में घटि माण्हू मथे अची था सघनि, मशहूर थी था सघनि ऐं प्रभु जी मेहर से तरक़ी हासिल करे था सघनि चङी तरह। खोड़ घटि। इहो ई पौलुस इहो ई चवण जी वजह सां त के नए स्वरूपी थियल माण्हू खे मार्गदर्शन न ॾियो, छो त इहो करणु तव्हां उनखे समस्या ॾींदा, पर छो त तव्हां उनजो कुझु अहिड़ो ॾींदा पिया आहियो जेके संभालण ऐं उनखे सुञाणण जी उनखे समस्या न हूंदी आहे त उहो चरिया पिया जी ॻाल्हियूं करंदा आहिनि। खोड़ दफ़ा असां माण्हू जी मदद वठण जे लाइ अहिड़ा उतावला हूंदा आहियूं सेवादारी या धंधे में, ऐं उन में कि कंहिंमें थोरी क़ाबिलियत हुजे उन खां वॾो पद ॾियण ऐं उनखे इहो पक करण जे रूप में माण्हू में चङी तरह हुजे त माण्हू अहिड़ी क़ाबिलियत हूंदी आहे त जेको उहो ऊचाईअ ते बि वेठो हूंदो आहे त उते पहुची करे उते रही सघे। मां थकिजी पई आहियां इहो सम्झाए करे तव्हां जिते आहियो उते तकिड़ो पहुची वेंदव ऐं तव्हांखे उते ई रहण। इहो मसीह खे बदनाम न कयो, तव्हां इहे कम न कयो जेका नफ़रत थी वञे। ऐं मंच ते पहुचण इहो तकिड़ो कोन हूंदो, या दफ़्तर जे दरवाजे ते पहुचण नालो ॾिसण इहो तकिड़ो न हूंदो, उनखे बॉस चओ या ॿियो कुझु। खोड़ माण्हू जेके गिरजे ईंदा आहिनि उहे गिरजे में पंहिंजी भौतिकतावाद खणी ईंदा आहिनि। उहे शुरू खां कंहिंजे लाइ कार्यक्रम करणु चाहींदा आहिनि, उहे हक़ीक़त में सेवादारी में रहणु चाहींदा आहिनि ऐं मंच ते करणु कोन, पर उहो असल में इहो कमु कंदा आहिनि त प्रभु उन लाइ चुनाव कयो आहे ऐं इन करे उहे हुते आया आहिनि। ऐं उन्हनि जे अंदरि इहो विनम्रता हूंदी आहे, उहो चवंदा आहिनि त असां इहो कमु करे था सघूं ऐं शौचालय
बि साफ़ करे था सघूं, छाकाणि त ख़ुशि रहणो हूंदो आहे। इहो सेवक जो हिकु वर्ताव हूंदो आहे, उहो कंदा आहिनि ऐं पालन कंदा आहिनि उन शयुनि जो जेको उनखे करण जे चवंदा आहिनि, त उहो कंदा आहिनि बेझिझक। इन जे बारे में तव्हांखे ॿुधायां थी, उहो महसूसु कंदा आहिनि सुठो कमु सुठो थींदो आहे दुनिया भर में, उहो कंदा आहिनि पाण। आमेन। विनम्रता सुंदर हूंदी आहे। उहो सद्गुण हासिल करणु सभिनीनि खां मुश्किल हूंदो आहे। दरअसल हक़ीक़त इहो ई आहे त तव्हां इहो कयो, अगरि मूंखे कोई शइ जो इंतज़ारु करणु ऐं सहन करणु हूंदो आहे त मां इहो कयां, ऐं मूंखे इंतज़ारु करण जी ज़रूरत कोन्हे। मूंखे हिकदमि मिलणु खपे जेको मां चाहींदी आहियां। मूंखे उहो मिली वियो आहे, प्रभुअ ॾिनो आहे। आमेन। इन करे असांखे पंहिंजे जीवन में हिकु समस्या सां निपटणु खपे। उहो शायदि अहिड़ो संदेश हुजे जेको तव्हांखे उत्साह ॾेखारे ऐं तव्हांखे उन सां मदद मिले जीवन में। छो त प्रभु तव्हांखे भले ई जेको बि चाहींदा हुजो, तव्हां पाण खे विनम्र कयो, इंतज़ारु कयो। प्रभु जेको सेखारे थो उनखे ॻोल्हियो ऐं उते वञी करे उनखे चओ त उहो तव्हांखे पक ई पक ॾींदो। नथो ॾिए त हुन में हुनजो कोई कारण हूंदो, हैरान थियण वारी काई ॻाल्हि न आहे, उहो ॾींदो। आमेन। बाइबल में असल में लिखियलु आहे, मूंखे इहो प्यारो आहे 1 तीमुथियुस 3:6 में जेको चए थो उन जे बारे में इहो पढ़ी करे चई थी सघां, छो त एम्पलीफाइड बाइबल ॾाढी सुठी आहे। पोइ इहो कि न चेलो हुजे, ईअं न थिए कि घमंड जे करे उहो उनखे विनम्र न ठाहे ऐं घमंड जे करे उहो इहो धंधो बि वञे ऐं 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 शैतान वांगुरु सॼे मिलास उन जे लाइ अॻियां लिखल आहे, ऐं उहो मथां घमंड जे करे चरियो थो थी वञे घमंड में, ऐं अॻियां बि उन खां सवाइ न उहो ग़लति। पर खोड़ दफ़ा घमंड ऐं अहंकार वर्ताव सां चरियाप वारो वर्ताव थींदो। बराबरि। आमेन। बाइबल में खोड़ तरीक़े जो मार्गदर्शन आहे नाकामयाब थिया। मूंखे हिन खां किनो कुझु न लॻंदो आहे जेके नाकामयाब थींदा। मार्गदर्शन कोई बि तरीक़े जी हुजे, ज़िमेदारी थी सके माउ पीउ जी जेकी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे पंहिंजे ॿारनि जे मथां। तव्हां ग़लति हुजो, तव्हां उन्हनि जे साम्हूं स्वीकार कयो। अगरि तव्हां उन जे मथां कोई ॾोह लॻाईंदा त तव्हांखे ख़बर आहे त उहो ग़लति कंदो। उन मथां वञी करे चओ त मां ग़लति हुयमि, ऐं विनम्र ठहण जी सभिनीनि खां वॾो तरीक़ो आहे आराम खां इहो चओ त ग़लति आहियो। मां तव्हांखे ॿुधायां थी इहा ॻाल्हि, जेकी महत्व आहे उहो ॾींदो आहे त पाण खे महसूसु करण जी असां अजीब वर्ताव कंदा आहियूं। उन सभ खां पहिरें माउ पीउ ठही करे ॿारनि जे साम्हूं विनम्र ठहो। अगरि तव्हां कंहिं तरीक़े जी अधिकारी जे उहिदे ते आहियो त विनम्र माण्हुनि सां मार्गदर्शन वठो। तव्हांखे इन लाइ सावधान रहणु घुर्जे। 1 सैमुएल में असां शाऊल खे ॾिसंदा आहियूं त जेको राजा हुयो ऐं शुरूअ में सुठो सुरुख रखियईं ऐं उन खां पोइ उनजो अभिषेक थियो हुयो, ऐं उन खां पोइ उहो राज्य उन खां खसिजी वियो, छाकाणि त उहो घमंडी हो ऐं प्रभु जो हुकुम न मञियईं। त प्रभु जो हुकुम जेको न मञींदो आहे उन जे लाइ उहो जेकी श्रद्धा सां भरियल डपु हूंदो हो उहो कमु कोन कईं। तव्हांखे उन जो डपु आहे, पर प्रभुअ जो ग़लति तरीक़े जो डपु कोन आहे, बल्कि जेकी श्रद्धा सां भरियल डपु हूंदो आहे उहो जेके करे प्रभु जानकारी ॾींदा आहिनि ऐं आज्ञाकारी ठही करे उन जे करे उन मनमानी कोन कई। शाऊल बिल्कुलु मटिजी वियो ऐं उन खां पोइ उनखे सम्झ में आयो त उहो छा चयो, ऐं उन जे वीचार सां थोरो बहितर कंदा आहियूं त मां तव्हांखे ॿुधायां त 1 शमूएल 12:15 में लिखियलु आहे त शाऊल पंहिंजे निशानी ठाही। ॿियनि शब्दनि में उहो पंहिंजी मूर्ति जी स्थापना कई। ॾिसो शाऊल कीअं महान आहे। 1 शमूएल 17:15-17 जॾहिं नबी उन जो सामनो कयो, सैमुएल छा मां ग़लति कयो आहे? उन पुछियो। ॾिसो घमंड जे करे उन जो मन साफ़ न थियो। घमंड ॾिसो कीअं थो करे कमु, ऐं उन जे तरीक़े जो जेको ग़लति कमु हुयो उन जो वर्ताव बि ग़लति थी वियो ऐं उन जी ग़लती ॾेखाण में आई। आकाण घमंड सां थींदो आहे। शिकायत करणु घमंड सां पैदा थींदी।
हर तरीक़े जी शिकायत घमंड सां पैदा थींदी आहे। मूंखे तकलीफ़ न थियणु घुरिजे, मूंखे कॾहिं कोई दुख तकलीफ़ न अचणु खपे। तव्हां तव्हां मज़ो वठंदा पिया आहियो, इहो बढ़िया आहे न, सभिनीनि खे ॾिसी करे लॻंदो आहे। सच चयो न। ॾाढो सवलो हूंदो आहे कंहिं बिछड़ल देश में वञी करे उतां जी हालत जे बारे में शिकायतूं करणु। मां यादि कंदी आहियां, पर मूंखे यादि आहे सभिनीनि खे मौक़ो कोन मिलंदो आहे। प्रभु उहो मौक़ो ॾींदा आहिनि त मूंखे शुभ देशनि जो खणी वञण जो मौक़ो मिलंदो आहे। उते वञी करे उन देशनि ताईं पहुचण जो, यीशु मसीह जो संदेश पहुचाइण जो ऐं ॿुधाइण जो, उन जे लाइ कुझु करण जो मूंखे इहो सौभाग्य वारे वारे मिलंदो आहे। ऐं घणी करे मां इहो शिकायतूं करणु न खपे त ध्यानु ॾियो त मुंहिंजी जेकी ॻाल्हि आहे, मां सभिनीनि वांगुरु ख़रीद कंदी आहियां ऐं शरीर बि आहे, मूंखे उहो ग़लतियूं कोन कंदी आहियां त मूंखे इहो करिणो आहे। पर मां इहो चवंदी आहियां मूंखे इहो करणु खपे, त जीअं चवंदा आहिनि त जॉयस ॿुधायो, छो त इहो ॾाढो सवलो आहे। मुंहिंजे ख़्याल सां ईअं न हुजणु खपे, ईअं न हुजणु खपे, ईअं न हुजणु खपे, मुंहिंजे वीचार सां ईअं न हुजणु खपे। कंहिं बि तव्हांजे वीचारनि खां परवाह कोन कई, उन्हनि खे पंहिंजी सलाह न ॾियो। कॾहिं बि तव्हांखे इहो लॻे त तव्हां ॾियो। आमेन। पर मुंहिंजे ख़्याल सां मां सोचींदी आहियां मुंहिंजी इहा सलाह हैरान करण वारी आहे त असां ॿियनि जी इन करे सैमुएल शाऊल खे चयो त उहो उन जी नज़र में नंढो आहे। प्रभु तव्हांखे मथे कयो आहे ऐं तरक़ी ॾिनी। तव्हां ॾिसो पिया त उहो सही रुख सां, उन विनम्र सां, उन तरक़ी ऐं आधार मिलियो अथसि। उन वक़्त खां पोइ बि उन पंहिंजी मूरत स्थापित कई। मां खोड़ वक़्तु पहिरीं कुझु पढ़ियो हो, मुंहिंजे ख़्याल सां इहो ज़रूरी आहे। उन लेखक चयो, अञा ताईं त ॾिसणु बाक़ी आहे जेको प्रभु अहिड़े मर्द या ज़ाइफ़त जे ज़रिए तव्हांखे महिमा ॾेई सघे थो। पंहिंजो रुख विनम्र रखणो आहे। ऐं ॾिसो, विनम्र मन जे बिना कुझु बि न थींदो आहे ऐं नामुमकिन बि न आहे। विनम्र जी महिमा थींदी रहंदी आहे। हाणे विनम्र मन जे बिना विनम्र माण्हू हुजणु नामुमकिन थींदो आहे। त विनम्र सां उहो जेको गहरो संबंध थींदो आहे, उहो पंहिंजे नीची सोच वक़्त ते ईंदो। तव्हांखे ॾिसणो आहे दानियल जी ॿी किताब हिकु नबूकदनेस्सर जे लाइ, जंहिंजी शुरूआति सही हुई, पर उन खां पोइ 12 महीना लॻी विया, ॾाढी वॾी उलझन थी। छड़ो 12 महीना। हिकु मिंट डैनियल 4 में ॾिसूं था त मां चाहींदी आहियां तव्हां ॾिसो, इहो जाम ज़रूरी आहे। जॾहिं प्रभु तव्हांखे कोई तरक़ी जी, तव्हांखे वॾी पग वधी वेंदी आहे उनजी, तव्हांखे दफ़्तर में तरक़ी मिलंदी आहे, जेको बि थिए तव्हां सां गॾु प्रभु जो धन्यवाद कयो ऐं तव्हां उनखे चओ त मूंखे ख़बर हुई तव्हां मूंखे इहो ॾींदा। डैनियल 4 में पहिरीं वचन मूंखे प्यारो लॻंदो आहे, जेको नेबूकदनेस्सर राजा जी तरफ़ देश देश में हुयो ऐं अलॻि अलॻि ॿोली ॻाइण वारो हो। तव्हांजो जेको कमु आहे त उहो सुठो लॻो। उनखे चई त प्रभु मूंखे जेके निशान ॾिना आहिनि ऐं चमत्कार ॾेखारिया आहिनि, उन जे लाइ प्रकट कया। ऐं जेके उन जा निशान हुया त उन चमत्कारनि जे करे शक्ति प्राप्त थी। राजा त सदा उते ई हुया ऐं ध्यानु ॾिनो आहे त प्रभु उनखे उन जी प्रभा सां उन जे पीढ़ी दर पीढ़ी उनखे ठाहे रखियो अथई। ऐं उहो भवन हो, मूंखे वणंदो आहे इहो जेको उहो चवनि था। ऐं उन जे लाइ फूले फले प्रभु ॾाढी ख़ुशीअ सां ॾिनी अथई ऐं उन जे लाइ उहो थियो। जेके उन जे लाइ ॾाढी ख़ुशी ॾिनी हुई त उहो भली भांतीअ सां संभाले रखियईं। मुंहिंजे ख़्याल सां इहो उन जे लाइ जेको विनम्र जीवनशाली ॾाढो गहरो संबंध हो। ऐं प्रभु असांखे आसीस ॾींदा आहिनि त असां उन माण्हू जी तरह ॾिसूं ऐं परवाह न कयूं। असांजी जेकी आत्मा हूंदी आहे उहो उमेद कंदी आहे त प्रभु असांखे इहो ॾेखारे ऐं असां कयूं। पंहिंजे लाइ इहो मसीह रूप में कमज़ोर न थींदा आहियूं। पर हिकु माण्हू किताब में लिखियो आहे त शुभ संदेश में जेको असां ॾिसूं था, मां हमेशा
असां मां कंदा रहंदा आहियूं, जंहिंजे करे असां पंहिंजे लाइ इहो सभु नथा करे सघूं। नबूकदनेस्सर शुरूअ में सही हुया, पर उन वचन में 29 में ॾिसंदासीं त 29 जेको आहे उहो मुश्किल में पइजी वियो ऐं पाण खे ॾिठई त 12 महीना बाबुल जे राज भवन ते छत ते टहिले पियो। इहो उहो बाबुल खने जेके मां ठारायो हो। तॾहिं उहो प्रभुअ खे श्रेय ॾींदो पियो आहे। 12 महीना मां हिन खे पंहिंजे बल में समर्थ ऐं राज निवास ठाहिण जे लाइ इहो पंहिंजे लाइ प्राप्त कयो आहे ऐं उन खे वसायो आहे। मां चयो ऐं इहो वचन वात मां निकितो बि कोन हो त आकाशवाणी थी ऐं हे राजा नबूकदनेस्सर तुंहिंजे बारे में इहो हुकुम निकितो आहे त तोखे राजपात छॾे करे निकिरी वञिणो आहे। ध्यानु ॾिजो हिन ते। प्रभु असांखे अञा वधीक आसीस ॾियणु पसंदि कंदा आहिनि ऐं असां इहो कयूं। आमीन। शुभ समाचार इहो आहे त असां ॿियनि समंत में हालतुनि में अची विया आहियूं ऐं 7 सालनि ताईं जानवर वांगुरु रहियो पियो आहे। उन जा वार वॾा थी विया आहिनि, उलझी वियो आहे ऐं नंबर ॾाढो वॾो थी वियो आहे। पोइ वचन 35 में इहा वचन 34 में लिखियल आहे त उन जी ॾींहं जे गुज़रान ते नबूकदनेस्सर पंहिंजी नज़रुनि स्वर्ग जी तरफ़ ॾिठियूं। मूंखे अकुल वारी जेकी थियूं आहिनि त वचन 35 में इहो ई सभु कुझु लिखियलु हो त साम्हूं घटि गया विया आहिनि ऐं स्वर्ग जी सेना आहे ऐं धरतीअ ते रहण वारनि जे विच में पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां कमु कंदो आहे ऐं उनखे ॿियो कुझु न। प्रभु उन जे नज़रियो में इहा ॻाल्हि विधी त उन ते काबू कोन हो ऐं उन इहो सभु कयो हो ऐं उहो चए पियो त मां ई सही आहियां। असां कोई बि विच में नथा अची सघूं प्रभु जे। छो प्रभु छो? मां छो? तव्हां छो न? असां अहिड़ा परेशान कोन थींदा आहियूं जॾहिं कुझु ईअं थींदो आहे असां सां गॾु, असां इहो कंदा आहियूं। अगरि ॿिए कंहिंसां गॾु इहो थींदो आहे त असां उनखे प्रभु जे लाइ भरोसो करण जो भाषण ॾींदा आहियूं ऐं मूंखे सम्झ में नथो अचे मूंसां गॾु कीअं थियो, छो इहो नथो थी सघे। असां महान आहियूं छा एॾा त असां सां गॾु इहो नथो थी सघे? तव्हां इहो चओ। लूसीफर 5 दफ़ा चयो त यशायाह 14 में त मां पंहिंजो सिद्धांत प्रभु जे सिद्धांत खां मथे रखंदमि, मां पंहिंजे वांगुरु ठही वेंदमि, मां हक़ीक़त में कंदमि। ऐं प्रभु चयो मां तव्हांखे ॿुधायां थो इहो छो थियण वारो आहे ऐं तबाह थींदव। प्रभु पंहिंजी महिमा कंहिंसां न विराईंदो आहे। उहे सहन कोन कंदा आहिनि कंहिंजी घमंडी आत्मा खे। मां मञींदी आहियां त विनम्रता हिकु सुठी शइ आहे ऐं सभिनीनि खां ख़ासि गुण आहे जेके असां में हुजे। विनम्रता खोड़ निशानियूं हूंदियूं आहिनि ऐं उन मां हिकु आहे त प्रभु जे मथां विश्वास कयूं ऐं विश्वास कंदा आहियूं त पंहिंजी समस्या हल कंदा आहिनि। मूंखे विश्वास आहे त उन खां सवाइ विनम्र माण्हू प्रभु जे लाइ अहसानमंद हूंदा आहिनि, पंहिंजी क़ाबिलियत जे लाइ ऐं शयुनि जे लाइ जेतिरो करे सघनि उहो पाण। असां चाहींदा आहियूं त तव्हां पाण खे मसीह में सुञाणो ऐं तव्हां हमेशह माण्हुनि जे साम्हूं साबित करण जी कोशिश न कंदा पिया आहियो ऐं तव्हांखे कुझु साबित करण जी कोई कोशिश न करणी आहे ऐं तव्हां उन जे लाइ अंदरि घमंड जी भावना अची वेंदी आहे। पंहिंजे पाण में डप जे करे विढ़ंदा आहिनि ऐं जेके पाण खे ख़बर कोन्हे त उहो खोड़ समस्याउनि में आहिनि ऐं उन्हनि जे लाइ तव्हां इहो उपहार ॾियो ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो ऐं पक ई इन खे ऑर्डर कयो ऐं ॿुधणु शुरू कयो पंहिंजे जीवन में। तव्हां खे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।